नाज़रीन असां वेठा आहियूं हींअर नज़रमाला में हाईकोर्ट जो ताहिर हुसैन कमाल साहब ऐं उन खां पोइ शहज़ाद अमर वेठो आहे ऐं हिननि जो दोस्तनि जो ऐलान थियल आहे एहतिजाज जो वापदारनि जे ख़िलाफ़ अचो दादा हराए वठूं ऐं छा थो चवे छाजे करे हिननि जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदा नाजाइज़ इंतज़ाम करे रहिया आहियूं। असांजो 22 तारीख़ ते धरणो रिथियलु आहे। दरअसल अॼु रखियलु हुयो असांजो हीउ एहतिजाजी धरणो वापदाई नाजाइज़ जे ख़िलाफ़। पोइ कल्ह असांजी शाम मीटिंग हुई जंहिंमें सियासी समाजी मज़हबी ऐं दुकानदार यूनियन असांजी जेके हुई शामिल हुई हिन मीटिंग में, जिन सां सलाह मशवरो खां पोइ इहो तय कयो त भई थोरो टाइम ॾिनो वञे ऐं वर्क कयूं पंहिंजे डोर टू डोर ऐं हर दुकानदार वटि वञूं जीअं वधि में वधि हिकिड़ो असराइतो धरणो असां पंहिंजो वापदाई ख़िलाफ़ कयूं। ऐं उन खां बाद में लाइ अमल जोड़े करे ऐं नओं ऐलान कयो वियो ऐं नई तारीख़ मुक़ररु कई वई। जी आगाह थियण खां इहो मुतालबो आहे त भई जेका नज़म वाला ऐं बेसपले जी जेका बिजली आहे उनखे शेड्यूल मुताबिक़ हलायो वञे ऐं जेका इहा गैर क़ानूनी गैर ऐलानी आहे लोड शेडिंग आहे इहा ख़तमु कई वञे। असांजो को बि इख़्तिलाफ़ न आहे। असां जमहूरी ऐं क़ानूनी रस्तो अख़्तियार करे पंहिंजो एहतिजाज धरणो करे रहिया आहियूं। ऐं इन में असांजो वापारी तंज़ीमूं बि आहिनि, मज़हबी बि आहिनि, हिन इलाइक़े जा पाश और मौज़ शख़्सियतूं बि आहिनि ऐं हिन में असांजी ॿार ॿिया बि कुझु दोस्त आहिनि जेके असांजा नौजवान वकील आहिनि उहे बि हिन एहतिजाज में शामिलु हूंदा। ऐं असांखे पहिरियां त इहो चयो वियो त भई नज़र में वन यूनिट कयो वञे। वन यूनिट थियण खां बाद में बि हीअ हालत आहे, हिन वक़्तु बि बिजली कान्हे का, हिन वक़्तु बि जेका रिकॉर्डिंग थी रही आहे उहा बि कैमरा जे हुन ते फ्लैश लाइट ते थी रही आहे। इहा हालत लॻी पई आहे। ग़रीब, बीमार, मज़दूर, छा भला चोरी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु नज़र महल में आहे, ॿिए खे नथी थिए, ॿिए खे हिननि खे नज़र नथी अचे, सिर्फ़ु नज़र महल ऐं बेसकल सां इहा हालत आहे एॾी नाजाइज़। असां वरी मुतालबो करे रहिया आहियूं भई हाणे बि जेको लोड शेडिंग जो टाइम आहे मुक़ररु थियल उन मुताबिक़ ई पंहिंजो बिजली खे हलायो वञे। घणा कलाक बिजली बंदि थी थिए ऐं घणा साईं बिजली जेका आहे असांजी नज़र महल में आहे तक़रीबन 18 घंटा बंदि आहे। 18 घंटा बंदि आहे, बक़ाया हले थी 6 घंटा। 6 घंटनि में बि मुक़ररु नथी हले वञे, हुन में बि हाफ जेको कलाक पंहिंजो आहे हुन में ब्रेक कई थी। छा हिते केबल सिस्टम आहे? केबल आहे साईं। हिन वक़्तु बि तव्हां नज़र रोड ते हलो, घिटिन में हलो ऐं उते मीटर चेक कयो, उहे हुन सभिनी पोलनि ते मीटर लॻा पिया आहिनि, वन यूनिट ऐं केबल सिस्टम आहे समूरो, का चोरी कान्हे का। छा था सम्झो एहतिजाज खां पोइ जेको आहे हिननि जो क़िबलो दुरुस्त थी वेंदो? उमेद त कयूं था क़िबलो दुरुस्त थियणु खपे। अलाह साईं हिदायत ॾींदो। जॾहिं ग़रीबनि खां डिडक्शन करे माना हिकिड़ी नाजाइज़ उगारी बि कनि था, ऐसी वापदा खे शर्म अचणु घुरिजे। मां चवां नज़र मौला ते नज़र विझे, ध्यानु ॾिए ऐं उतां जे अवाम जो ख़्यालु रखे त बहितर आहे। न त असां पुरमन एहतिजाज करण खां पोइ असां एसी वापदा जे ऑफिस जो घेरा कंदासीं। असां सां हीअ जेका नाइंसाफ़ी आहे उहा ख़तमु। शेड्यूल मुताबिक़ तव्हां जेका बिजली बंदि था कयो उहा कयो ऐं उन खां पोइ जेका बि जेको आहे सो शेड्यूल खां जेकॾहिं शेड्यूल ते 2 कलाक बंदि थी रहे उन खां पोइ जेको टाइम हिननि खे हलाइणी आहे उन में बि इहे ड्राप था कनि पिया, यानी कि सिस्टम ई डावाडोल लॻो पियो आहे। असांजो एहतिजाज इंशाअल्लाह ख़तमु न थींदो जेसीं ताईं नज़र मौला ते एसी वापदा ध्यानु न ॾींदो ऐं नज़र मौला जे अवाम जो मुतालबो पूरो न कंदो तेसीं ताईं असांजो धरणो बि जारी रहंदुसि ऐं असां अॻिते हली करे ऑफिस जो घेरा कंदासीं। अदन जा तासरात ॿुधा ऐं नज़र माले में न पूरे लाड़काण में बिजलीअ जी गैरक़ानूनी लोड शेडिंग थी रही आहे ऐं अवाम जो चवणु आहे जेकॾहिं लोड शेडिंग ख़तमु न थी त असां रोडनि ते निकिरी ईंदासीं ऐं ऑफिसनि जो घेराव कंदासीं। आउं आहियां दिलबर शाहिद, MD सिंधु, मुंहिंजी सिंधु न्यूज़ चैनल। लाड़काण मां ख़बर ॾींदा त पुराणी दुश्मनी ताक़त ते फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ॼणो ज़ख़्मी खे